जय झूलेलाल। 59 माण्हुनि कोरोना वैक्सीन लॻाराई त पूज्य सिंधी पंचायत रामा वैली आशीर्वाद वैली द्वारा शुक्रवार जे ॾींहुं कोविड-19 टीकाकरण कैंप जो आयोजन कयो वियो, जंहिंमें 45 वर्षनि खां अधिक उमिरि जे माण्हुनि हिन शिविर जो लाभ वरितो ऐं 59 माण्हुनि कोरोना वैक्सीन लॻाराई। समय सुबुह 9 वॻे खां शाम 5 वॻे ताईं रखियो वियो। शिविर खे सफल ठाहिण में पूज्य सिंधी पंचायत रामा वैली आशीर्वाद वैली जा संरक्षक प्रकाश ग्वालानी, रमेश कलवानी, अध्यक्ष रामचंद्र प्रेमानी, पदाधिकारीगण उत्तम भक्तानी, नवीन पंजवानी, सतीश टहलियानी, सुरेश परवानी, नवीन राव, किशोर ग्वालानी, अनिल बचानी, निशांत मंगवानी, लकी नारवानी, रवि कलवानी, राज छगानी, अनिल सोडेजा, विकास पमनानी, पवन प्रेमानी, विजय सजनानी ऐं पूरे टीम जी सदस्यनि जो सहयोग रहियो। ख़बर जागरूकता लाइ आहे। ख़बर खे लाइक कयो, वधीक खां वधीक शेयर कयो, असांजे चैनल सां जुड़ियल हुजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।